जेको ॿारड़ो ॿुॾी वियो हुयो उन जो लाश न मिली सघियो आहे। उन लाश जे ॻोल्हा लाइ रेस्क्यू टीम सखर खां पहुती आहे। हिते मौजूदु मक़ामी माण्हू ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे, ख़ासि करे असांजे मियां साहिब मुबारकपुर जे विच वारे इलाइक़े में बेगारी केनाल में 3 ॾींहंनि खां मासूम ॿारड़ो आहे 8 वरियनि जो अबरार अली पुटु आबिद हुसैन ओठू जेको हुन बेगारी केनाल में ॿुॾी वियो आहे, जंहिंजी मढ़ जी ॻोल्हा जे लाइ संदसि वारिस इन सख़्तु सियारे जे मौसम में गुज़िरियल 35-40 कलाकनि खां इन बेगारी केनाल जे कपरनि ते मौजूदु आहिनि ऐं उन नीगर जी ॻोल्हा जे लाइ जेको आहे सो क़ुर पाक जा ख़तम कढी रहिया आहिनि ऐं उन घरनि में जेको आहे सो रोज़ ॾाढो मतलबु आहे। पर इन हवाले सां जेकाबाद ज़िले इंतिज़ामिया ऐं तोड़े हितां जे चूंडियल नुमाइंदनि इन ॿारड़े जी लाश जी ॻोल्हा जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को तहरुक न वरितो हो। वाक़ियो आहे ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको ॿारड़ो हिन बेगारी केनाल में ॿुॾी वियो आहे उनजे मढ़ जेको ॻोल्हण लाइ वारसनि समेत मुख़्तलिफ़ जेके मियां साहब ऐं मुबारकपुर जा रहवासी ॻोल्हे रहिया हुआ, पर जस पेश कयूं था सुल्तान रिंद ऐं उन टीम खे जे DCO शिकारपुर खे अपील कई ऐं उन सखर खां नेवी टीम घुराई आहे, उहा ॻोल्हे रही आहे। बाक़ी जेकाबाद इंतिज़ामिया ऐं उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा मोहम्मद मियां सुमरो साहब हुजे या MP असांजो असलम अबड़ो हुजे, उन्हनि खे हिन वाक़ई शायदि ख़बर पई हूंदी, पर वाक़ई ख़बर हूंदे बि हो अफ़सोस हुन करिणो पए थो त वाक़ई ख़बर हूंदे बि DC जेकाबाद खे छा चऊं, पर अफ़सोस करणु खपे। अलाह कंदो हिन ॿारड़े जो मर जल्द खां जल्द लभी वेंदो। मीडिया ते ख़बरूं हलियूं, उनखां बाद जेके इंतिज़ामिया आहे ज़िला इंतिज़ामिया जैकमाबाद उन्हनि बि को अहिड़ो तहरुक न वरितो। उनखां बाद उन्हनि जा जेके वारिस आहिनि उनजो वालिद साहब उनजो चाचो आहे, उन्हनि असां सां राब्तो कयो, तव्हां कुझु असांजे लाइ मदद कयो। पोइ असां पंहिंजी कोशिशनि सां असांजो अॻुवाण आहे शिकारपुर जो सीनियर सहाफ़ी सुल्तान अहमद रिंद, उन सां गॾिजी करे मां पाण शिकारपुर DC ऑफिस वियुसि, उते पंहिंजो दरख़्वास्त ॾिनीसीं DC साहब खे। DC साहब असांजी दरख़्वास्त क़बूल करे गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको मासूम अबरार लोठो जेको हिन बेगारी केनाल में किरियो आहे, उन्हनि 3 ॾींहंनि खां वठी हिन इलाइक़े जा जेके बि मुज़िज़ जेके बि सोशल समाजी तंज़ीम आहिनि, जेका आहे जेके इंतिज़ामिया आहे बेरहम इंतिज़ामिया आहे ज़िले जैकमाबाद, उहा हिन वक़्तु ताईं इन्हनि ॾे लड़ी न आई आहे। इन नाज़ुक पोज़ीशन में जेको आहे सो इंसानी दर्द रखंदड़ समाज सुधारक जेको आहे सो अॻुवाण सुल्तान अहमद रिंद ऐं मुज़फ़र मलिक जी इन कोशिश सां जेको आहे रेस्क्यू टीम जेको आहे नेवी जी सखर खां पहुती आहे। जेको साईं जन खोड़ो साहब जेको DC आहे शिकारपुर जो, उनजी वॾी महिरबानी आहे जे उहा हिननि जी जेको आहे सो दरख़्वास्त क़बूल करे नेवी टीम खे लेटर मोकिलियो। उन खां बाद में इहा टीम पहुती आहे। इंशाअल्लाह ताला असां बि दुआ आहियूं त मासूम अबरार लोठो पंहिंजे वारसनि खे उहो मिलंदो जेको पंहिंजे हथनि सां उनखे दफ़नाईंदा। त अॼु ये वाक़ियो पेश आयो आहे, कंहिं ग़रीब जो वाक़ियो पेश आयो आहे। अगरि हिते को वॾो अमीर तरीन माण्हू जो हुजे हा, हिते पूरो जेको आहे न ज़िलो गॾु थिए हा, हालांकि MPA MNA सभु गॾु थिया आहिनि। हे ग़रीब जो वाक़ियो थियो आहे। अॼु 3-4 ॾींहं वठी वारिस परेशान आहिनि ऐं वारिसनि जे मुतमिन जे लाइ अॼु ताईं बि का जेकाबाद जी न MNA साहब आया आहिनि, न MPA साहब आया आहिनि, न उन्हनि जो कोई ॿिया चूंडियल नुमाइंदा आया आहिनि। असां ज़िले जेकाबाद इंतिज़ामिया खां इहा ई घुर कयूं था, उहो पाण अची करे इन वारिसनि खे जेको आहे न तसली ॾियण जे लाइ हिते पहुची करे महिरबानी करण। पंहिंजो समाजी अॻुवाणनि तोड़े सहाफ़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि ॿुधायो त DC शिकारपुर काशिफ़ नबी खोड़े जे हिदायत तहत नेवी पाकिस्तान जी रेस्क्यू टीम हिते पहुती आहे, जेके नंढे जे मढ़ ॻोल्हण में जेके मसरूफ़ आहे। हिन वक़्तु ताईं जेके मढ़ न मिली सघियो आहे, हिन जी कोशिशूं जारी आहिनि। होॾां वारसनि हुननि ॿुधायो त असांजा जेके जेकबाद जे चूंडियल नुमाइंदा आहिनि MNA मोहम्मद मियां सूमर ऐं असलम अबड़ो पारां कंहिं बि क़िस्म जो वास्तो राब्तो न थी सघियो आहे। तमामु इंतिहाई अफ़सोसनाक शर्मनाक इहा ॻाल्हि आहे त चूंडियल नुमाइंदा असांखां वोट जा जेके दावेदार आहिनि, वॾा दावा कंदा आहिनि, लेकिन अफ़सोस सां चवणो त कंहिं बि क़िस्म जो वास्तो न थी सघियो आहे। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जैकब न्यूज़ मुबारकपुर।